जी नाज़रीन ॾिसी रहिया हो लाड़कानो KFC जिते पुलिस और आवाम में फायरिंग थी रही है। ये KFC जो मसलो है जो इतने लाड़काने रायल चौक से फायरिंग थी रही है। ये ॾिसी सको था वहाँ लाड़कानो KFC ते हिकिड़ो वॾो जेको आहे सो मसलो थियो आहे। मुज़ाहिरीन में और पुलिस में शेलिंग हलंदी रही थी। तव्हां ॾिसी सघो था। इसराइल तो जहिड़ो आहे जा नारा लगंदा रहन था। छा मसलो थियो आहे हिते? ये पुलिस एहलकार सदी जख्मी थी पियो आहे। ये ॾिसो था सदी जख्मी थी पियो आहे पुलिस एहलकार। ये जो लाड़कानो KFC जा मंदिर आहिनि अवां ॾिसी सघो था। सदी फायरिंग थी रही है। ये लाड़कानो KFC शदीद फायरिंग थी रही है। मुज़ाहिरीन और पुलिस में पुलिस एहलकार एक शहीद जख्मी थी पियो आहे। पुलिस एहलकार एक जख्मी थी पियो आहे। ये SHO साहब शाहिद साहब तव्हां मौजूद है। पुलिस एहलकार हिकिड़ो जख्मी थी पियो आहे। ये लाड़कानो KFC जा मंदिर आहिनि अवां ॾिसी सघो था। ये लाड़कानो KFC जा मंदिर आहिनि अवां ॾिसी सघो था। हिते मुज़ाहिरीन ऐं पुलिस में शिकतान शुरू थी चुकी है। ये लाड़कानो KFC जा मंदिर आहिनि अवां ॾिसी सघो था। हिते पुलिस एहलकार हिकु पुलिस एहलकार शदीद जख्मी थी चुको है। पुलिस एहलकार के मतलब जो आहे सो जख्मी थी पियो आहे। ये लाड़कानो KFC जा मंदिर आहिनि अवां ॾिसी सघो था जिते पुलिस ऐं मुज़ाहिरीन में शदीद फायरिंग जारी है। पुलिस एहलकार एक जख्मी थी चुको है। अवां ॾिसो ही लाड़कानो KFC जा मंदिर आहिनि जिते ही अवां ॾिसी सघो था। SHO सरकार ही को पुलिस एहलकार जो है वो जख्मी थी चुको है। ये ॾिसो अवां लाड़काने पुलिस SHO सरकार जागराणी SHO जड़ी वो पहुंची चुका है लाड़काने KFC जे ॿाहिरों। ये अवां ॾिसी सघो था। मुज़ाहिरीन पुलिस एहलकारन में शदीद फायरिंग थी चुकी जैसे नतीजे में एक पुलिस एहलकार पथराव जे नतीजे में एक पुलिस एहलकार पथराव थियो। हिकिड़ो पुलिस एहलकार जख्मी है। हींअर ही अवां सां मंज़र शेयर करे रहिया आहियूं। लाड़कानो रायल रोड स्टेशन रोड KFC जा मंदिर आहिनि। ये अवां ॾिसी सघो था। ये पुलिस एहलकार है जिनके बरसों असां वञी रहिया आहियूं। ही पुलिस एहलकार है जो जख्मी थियो है शदीद जख्मी थियो है। पुलिस एहलकार छा चवंदो होता कीअं जख्मी थिया होता? जी सर कीअं जख्मी? KFC ते हमलो थियो आहे। हम कयो आहे जी जी KFC ते हमलो कयो आहे। जवान जख्मी थियो आहे घर में। हेलो भाषा ही पुलिस एहलकार है जो जख्मी थियो है शदीद जख्मी थियो है। ही पुलिस एहलकार आहे जंहिंखे हींअर लाड़कानो ट्रामा सेंटर में कयो वञे पियो। ये वही तादाद में नफरी पहुंची चुकी है लाड़कानो KFC जे ॿाहिरों। अवां खे ही मां मंज़र ॾेखारे रहियो आहियां।
ये वहाँ ॾिसंदा शदीद फायरिंग हिते थी आहे मुज़ाहिरीन ऐं पुलिस एहलकारनि में, जंहिंमें SHO दड़ी SHO जेको आहे मार्केट उहे बीठा आहिनि। वॾी तादाद में नफ़री बि पहुची चुकी आहे। हीअ वहाँ ॾिसंदा त हिकु पुलिस एहलकार जेको आहे उहो बि ज़ख़्मी थियो आहे पथराव में। हीअ वहाँ ॾिसी सघो था हितां जा मंज़र। हीअ जेको आहे सो ॾिसी सघो था तव्हां। हीअ मुज़ाहिरीन जेके आहिनि उहे बि हिन तरफ़ मौजूदु आहिनि। थी सघे थो अव्हांखे ॾेखारे सघूं था। हीअ हिते मुज़ाहिरीन बीठा आहिनि। हीअ ॾिसो अव्हां मुज़ाहिरीन सां गॾु आहियूं, हिते मुज़ाहिरीन वटि पहुता आहियूं। जीअं त छा मसइलो आहे, छा थियो आहे? बाबा ये इसराइल का वो है ना, दोस्त है ना, हाँ, इसलिए वो इनको खत्म कर रहे हैं यहाँ से पाकिस्तान से। अभी पुलिस ने आपको क्या किया? भाई पुलिस फायरिंग कर रही है, तशद्दुद कर रही है। अच्छा, कोई आपका बंदा जख्मी वगैरह हुआ है कि अभी तक तो कोई फिलहाल नहीं हुआ ऐसा। क्या कहना चाहेंगे आप? इनको इस मुल्क से भगाना चाहिए। हाँ, ॾिसी सघो था वहाँ। ये देखो ये ॾिसी सघो था वहाँ पुलिस एहलकार जेके पुलिस एहलकार आहिनि। ये पुलिस एहलकार आहिनि जेके लाड़काणो जेको आहे सो फायरिंग थी रही आहे। फायरिंग ॾिसी सघो था तव्हां। ही पुलिस एहलकार हिकु जेको आहे ज़ख़्मी थियो आहे। उहो ई वाक़ियो आहे जेको KFC भरिसां रॉयल रोड ते पेश आयो आहे। हिन में मां ॾिसी सघो था त हिकु पुलिस एहलकार बि शदीद ज़ख़्मी थियो आहे पथराव जी वजह सां। ही SHO मार्केट SHO दड़ी मौजूदु आहिनि हिते। मुज़ाहिरीन सां चक्रियूं जारी आहिनि। मुज़ाहिरीन पथराव करे रहिया आहिनि ऐं पुलिस एहलकार शदीद फायरिंग करे रहिया आहिनि। हीअ मां ॾिसी सघो था लाड़काणो रॉयल चौक जा मंज़र आहिनि, स्टेशन रोड जा मंज़र आहिनि, जिते ही साम्हूं KFC लाड़काणो तव्हां ॾिसी सघो था। वॾे तादाद में नफ़री पहुची चुकी आहे ऐं पुलिस एहलकारनि बाक़ाइदा हीअ तव्हां ॾिसी सघो था त लाड़काणो KFC जे भरिसां KFC ते ही फायरिंग ॿुधी सघो था। फायरिंग ॿुधो ही फायरिंग थी रही आहे। शदीद हवाई फायरिंग थी रही आहे। तव्हां ॿुधी सघो था, ॾिसी सघो था। ही जेके आहिनि एहलकार ऐं मुज़ाहिरीन में, पुलिस एहलकार ऐं मुज़ाहिरीन में शदीद शिकतान जारी आहे। तव्हां ॾिसो, तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे रहिया आहियूं त ही रॉयल रोड स्टेशन रोड जेको सॼो वेंदो आहे उन जा मंज़र आहिनि। ही दुकान एहलकार, हे जेके दुकानदार आहिनि उहे बि एहलकार उन्हनि खे दुकान जेके बंदि कराए रहिया आहिनि। सिर्फ़ु हिते ख़ौफ़ हैरास छाइजी वियो आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ तव्हां ॾिसी सघो था लाड़काणो रॉयल रोड जा मंज़र आहिनि। हीअ एहलकार जेके हिते हवाई फायरिंग बि करे रहिया आहिनि, जदीद असला इस्तेमालु करे रहिया आहिनि। लाड़काणो मुज़ाहिरीन ऐं पुलिस में KFC मामले तां शिकतान वधी वई आहे, जंहिंखे हिन महिल लाड़काणो पुलिस जा 2 SHO, हिकु मार्केट सरताज जागराणी ऐं SHO दड़ी जेके लीड करे रहिया आहिनि। हिन में हिकु पुलिस एहलकार ऐं केतिरा ई मुज़ाहिरीन जेके आहिनि शदीद ज़ख़्मी थिया आहिनि। जंहिंखां पोइ ही मंज़र तव्हां ॾिसी रहिया हो। ही लाड़काणो पुलिस जा ही ॾिसी रहिया हो तव्हां। ही ॾिसो ही लाड़काणो रॉयल रोड जा मंज़र आहिनि तव्हां ॾिसी रहिया हो। जंहिंमें हिकु पुलिस एहलकार शदीद ज़ख़्मी आहे, ॾिसी सघो था तव्हां। ही लाड़काणो KFC वटि मामिलो पेश आयो आहे, जेको KFC ते पथराव खां पोइ हिकु पुलिस एहलकार बि हिकिड़ो जेको आहे शदीद ज़ख़्मी आहे। ही लाड़काणे जा मनाज़र तव्हां ॾिसी रहिया हो त KFC ॿाहिरों वॾी नफ़री पहुची वई आहे।
ही KFC आहे लाड़काणो जेके जेको आहे सो ही ॾिसी सघो था तव्हां पाण लाड़काणो जा मंदर आहिनि मां ॾिसी रहिया ये दुकानदार खौफ़ की वजह से जेके दुकान बंद कर रहा है। एक पुलिस एहलकार जो शदीद ज़ख्मी भी थियो है और केतरा ही मुज़ाहिरीन भी ज़ख्मी थिया आहिनि। हवाई फायरिंग जो सिलसिलो जारी है। ये लाड़काणो KFC जा मनाज़िर आहिनि तव्हां ॾिसी सघो था। पुलिस की वही नफरी पहुंची चुकी है KFC ॿाहिरों ज़्यादा जो तमाम जो पहुंची चुका है। ये अवां ॾिसी रहिया हो लाड़काणो स्टेशन रोड जा मनाज़र ॾिसी रहिया हो। वॾे तादाद में नफरी पहुंची चुकी है। मां सम्झा तो इन गाड़ी में SSP साहब पिण मौजूद है और कोशिश कंदासीं तो SSP साहब का भी मौक़ो वठूं तो छा जेको आहे सो चक्कर है हिते छा थियो है। ये SSP साहब की गाड़ी है। SSP साहब पिण हिते अची चुका आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। यहाँ KFC के बाहर जो है ना ये वहाँ मनाज़र ॾिसी रहिया हो। ये लाड़काणो KFC जा मनाज़र आहिनि जिते SSP लाड़काणो अहमद फैसल चौधरी पहुची चुको है। जो भी है वो ॾिसी पाण सघो था। वहाँ ये लाड़काणो KFC जा मंज़र आहिनि जिते एक पुलिस एहलकार पिण ज़ख्मी थियो है और केतरा ही मुज़ाहिरीन भी ज़ख्मी थिया आहिनि। SSP लाड़काणो अहमद फैसल चौधरी वाक़े वारे हंधि पहुची चुको है। SHO मार्केट और SSP लाड़काणो पहुंची चुका है। जो मनाज़र ॾिसी रहिया हो लाड़काणो KFC जा मनाज़र आहिनि। ही KFC जी बिल्डिंग है जिते मुज़ाहिरीन पथराव कयो। उन खां पोइ पुलिस एहलकारनि पुलिस अमले ते पहुची करे कंट्रोल किया है। जिते ही KFC लाड़काणो है मुज़ाहिरीन सां चक्रियूं जारी आहिनि। तव्हां ॾिसी रहिया हो ही लाड़काणो है। लाड़काणे जो स्टेशन रोड भी सॾियो वेंदो है रायल रोड भी सॾियो वेंदो है। जिते KFC क़ाइमु है उते KFC वटि मुज़ाहिरीन जेको आहे सो अची करे पथराव कयो आहे ऐं मुज़ाहिरीन ऐं पुलिस एहलकारनि शदीद फायरिंग थी आहे। जंहिंखां पोइ ही मनाज़र ॾिसी सघो था तव्हां जिते ASP लाड़काणो SSP लाड़काणो ASP सिटी और काफ़ी नफरी पहुंची चुकी वही है। ॾिसी सघो था तव्हां लाड़काणो KFC जा मनाज़र आहिनि। ये वठो अरे माइक वठो भी ईंदो आवाज़। ये लाड़काणो KFC जा मनाज़र आहिनि जिते अवां ॾिसी सघो था त SSP लाड़काणो अहमद फैसल चौधरी पहुची चुको है। ही KFC लाड़काणो है जिते ही वाक़ियो पेश आयो है। ये अवां ॾिसी सघो था वड़ी तादाद में नफरी पहुंची चुकी है। लाड़काणो KFC जा मनाज़र आहिनि जिते पथराव में एक पुलिस एहलकार शदीद ज़ख्मी थियो है और केतरा ही मुज़ाहिरीन भी ज़ख्मी थिया आहिनि। ही अवां ॾिसी सघो था लाड़काणो जा मंज़र। कोशिश कंदासीं त जेको आहे सो SSP लाड़काणो खां भी मौक़ो वठूं।
ये बच्चा है गुलजार बोले नाल वोट जाएंगे जख्मी है। लाड़काणो KFC जा ॿाहिरियां मुनाज़रा आहिनि ऐं ॾिसी सघो था वॾे तादाद में नफ़री पहुची चुकी हुई आहे। लाड़काणो KFC जा ॿाहिरियां मुनाज़रा आहिनि जिते मुज़ाहिरीन ऐं पुलिस एहलकारनि में टिकाण थी। हाय माइक नहीं ऑर्डर तो बाजी दे हाँ थोड़ा SSP लाड़काणो अहमद फैसल चौधरी मौजूद है। कोशिश क्यों था उन गाल बोल थी सके। लाड़काणो KFC जा मुनाज़र आहिनि हिते असां मौजूद आहियूं। कोशिश क्यों था SSP लाड़काणो अहमद फैसल चौधरी खां लाइव गुफ़्तगू कयूं छा चवणु आहे उन वधीक पाण ॾिसंदा SSP लाड़काणो अहमद फैसल चौधरी साहब जो छा चवणु आहे ऐं छा चई रहिया आहिनि छो जो हीउ गंभीर मामिलो आहे। लाड़काणो KFC जा मुनाज़रा ॾिसी रहिया आहियो सर ये वाक़या सर कैसे कैसे वो कितने लोग थे सर? एक पुलिस एहलकार भी शदीद जख्मी हुआ है, क्या कहेंगे आप? बिल्कुल क्योंकि ऑलरेडी इट्स हैपनिंग अराउंड द कंट्री। हमें ऑलरेडी इस पे था कि ये एक इंसिडेंट हो सकता है, इसलिए हमने ऑलरेडी अपनी जो पुलिस है वो लगाई हुई थी। हमारी सिक्योरिटी डिप्लॉयमेंट यहाँ थी, SSO लड़ी वो से तो अराउंड 100 पीपल मेरे ख्याल है 100 के करीब लोग होंगे अप्रॉक्सीमेटली जो आए हैं वो इसराइल के ख़िलाफ़ प्रोटेस्ट करते हुए आए हैं। तब तक तो बिल्कुल पीसफुल प्रोटेस्ट था, बट जब वो यहाँ पहुँचे उन्होंने झंडे हाथ में उठाए हुए थे तो उन्होंने यहाँ पे आके KFC जहाँ पे उस पर थोड़ा हमला करने की कोशिश की और पथराव किया, जिसमें पुलिस ने बर वक्त कार्रवाई की, रिस्पॉन्ड किया हमारी डिस्ट्रिक्ट में, बाकी भी उस टाइम पहुँच गई, जिस तरह से ऐसा कोई इंसिडेंट हो नहीं पाया। एंड एज सुन एज हमने उस पर रिस्पॉन्ड बैक किया तो ये छोटी गलियाँ यहाँ पर मैं उठा के उसके पीछे हम ऑपरेशन कर रहे हैं। पथराव की वजह से एक पुलिस एहलकार शदीद जख्मी भी हुआ है, उसका नाम क्या है? शदीद जख्मी नहीं, एक पुलिस एहलकार है, उसको अभी लेकर गए ट्रॉमा में, उसको पत्थर लगा, कोई ऐसा शदीद जख्मी
की बात अब तक हमारे सामने आई। कोई गिरफ्तारी अमल में आई है सर? गिरफ्तारी उसमें ऑलरेडी हमारे DSP सिटी हैं, SHO वो ऑलरेडी कोमिंग करें, क्योंकि जैसे ही हमने रिस्पॉन्ड किया तो छोटी गलियों में भाग गए, जिसमें क्योंकि मार्केट है तो बड़ा मुश्किल था डिफ्रेंशिएट करना कि ये प्रोटेस्टर थे या दुकानदार हैं, खरीदारी करने हैं। उसमें अब CCTV की मदद से इंशाल्लाह गिरफ्तारियाँ कोई FIR वगैरह होगी इनके ऊपर सर? करेंगे इंशाल्लाह, लीगल कार्रवाई हम करेंगे। SSP हेमंत फैसल चौधरी जा बोला ने चवणो हुयो त पुलिस एहलकार को छॾे ज़ख़्मी न थियो आहे, पर हीउ जेको आहे सो नॉर्मल आहे, जेके ट्रामा सेंटर लाड़काना में वठी विया आहिनि।